अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोहम्मद जोनो ता खबर ॾियूं था त गाज़ियाबाद में एनपीपी कारकुन आल जतोई तात पारां कामरेड मुमताज़ जतोई, जावेद जतोई, हाजी खान जतोई, सजाद जतोई, अब्दुल रहमान जतोई, शफीक जतोई ॿियनि जी अॻुवानी में पीपीए जे डिवीज़नल सदर अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया लंजार ख़िलाफ़ एडमोर पंप खां प्रेस क्लब गाज़ियाबाद ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त गुज़िरियल ॾींहुं मोहरम में पीपीए जे लॉन्ग मार्च वारे रैलीअ में ज़िया लंजार अॻूणे निगरान वज़ीर आज़म मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई खे गद्दार चयो। असां हुन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। हुननि चयो त ज़िया लंजार तरफ़ां वॾे जतोई खे गद्दार चवण ते जतोई ख़ानदान ऐं समूरे जतोई बिरादरी जी दिल आज़ारी थी आहे। पीपीए जे आला क़यादत खां मुतालबो कयूं था त ज़िया लंजार ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे ऐं खेसि जतोई ख़ानदान ऐं पूरी जतोई बिरादरी खां माफ़ी वठाई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा ऐं संदनि रस्ता रोके जो हिननि जो अवामी लॉन्ग मार्च हुयो 1 महीनो 1.5 महीनो पहिरियां अनाउंस थियो हुयो। पूरो महीनो ज़िया लंजार उते भॻो, 5000 रुपया फी माण्हू कयईं, उन्हनि खे मानियूं खाराईं, पर मोरे जे अवाम नौशहरे जी अवाम का हुनखे मोट न ॾिनी, न हुनजे इन अवामी लॉन्ग मार्च में विया। पोइ ॿाहिरि ज़िलनि जा माण्हू घुराए उते बि कंटेनर ते बि जतोई साहिब जे ख़िलाफ़ जेके ग़लति अल्फाज़ ॻाल्हाया अथसि, असां इन्हनि लफ़्ज़नि खे सख़्त लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था। ऐं बहरहाल मोरे जी नौशहरो जी बाग़ैरत तमाम उन्हनि खे रिजेक्ट करे छॾियो। पोइ हिननि जेके किराए ते माण्हू आंदा उन्हनि जे अॻियां लंजार असांजे पार्टी चेयरमैन बानी रेस ग़ुलाम मुस्तफ़ा खान जतोई जे ख़िलाफ़ जेके गद्दारी जा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। अड़े गद्दार त तव्हां आहियो, गद्दार जा औलाद। ज़िया लंजार जेका ज़बान इस्तेमालु कई आहे असांजे क़ाइद जे ख़िलाफ़, इन असां वरी मुज़म्मत कयूं था। ऐं जेकॾहिं ज़िया लंजार खे माफ़ी न वरिती, पंहिंजा लफ़्ज़ वापसि न वरितई, असांजे चेयरमैन मौजूदा नेशनल पीपल्स पार्टी जनाब ग़ुलाम मुस्तफ़ा खान साहिब जो हुकुम हूंदो, असां उनखे लबे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।